पाकसिर ज़मीन पार्टी के सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो आहे त वफ़ाक़ में इमरान ख़ान जी हुकूमत पीपी जे करे आहे। हू चाहे त हुकूमत ख़त्म करे सघे थी। मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त 5 सालनि अंदरि असां पार्टी मार्फत तमामु घणियूं तब्दीलियूं आंदियूं आहिनि। जेका पार्टी अॻु में कराची मां खटींदी हुई उनखे हाणे मुख़्तलिफ़ तकनि मां हारायो पियो वञे ऐं असां 1 महीने अंदरि पंहिंजे मुहिमनि ज़रिए वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जा पघर कढी छॾिया आहिनि। न्यू टाउन में पार्टी ऑफिस अंदरि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ऐं सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे हिन चयो त PDM में हिकु अधु पार्टी खां सवाइ ॿियूं अहिड़ियूं जमायतूं आहिनि जिन खे केरु सुञाणे बि नथो। हिन चयो त अहिड़ी PDM में कीअं शामिल थियूं जंहिं में PP मौजूदु आहे, जंहिं सिंध लाइ कुझु नाहे कयो। हिन चयो त वफ़ाक़ तरफ़ां गुज़िरियल 10 सालनि अंदरि सिंध हुकूमत खे 8,370 अरब रुपया NFC अवार्ड जी मद में मिलिया, पर सूबे अंदरि कुते जे चक जी वैक्सीन न पई मिले ऐं माण्हू दरबदर आहिनि।